कोरोना वायरस जे ख़दशे सबब सांगड़ शहर में भी मुकम्मल लॉकडाउन किया वियो आहे। शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस ऐं रेंजर्स की वॾी नफ़री पिण मौजूद है, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त भी पिण जारी है। लॉकडाउन सबब कारोबार मुकम्मल बंद रखियो वियो आहे, जॾहिं त सब्जिन, खीर ऐं रेज़िके जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल आहिनि, जितां ज़रूरत मुताबिक़ सामान सीधो वठी सघिजे थो। रिपोर्ट वहीद मरी जे मुताबिक़ पुलिस लॉकडाउन ते अमल करण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐलान पिण करे रही है, जॾहिं त शहर में माण्हुनि जी आमदोरफ़्त न हुअण जे बराबर है। पुलिस पारां लॉकडाउन ते अमल न करण ते कुछ नौजवाननि खे गिरफ़्तार पिण कयो वियो आहे।